जी बिल्कुल। 10 मुहर्रम अल हराम ते शहर में गोलियूं हणी क़त्ल कयल पीपी अॻवान ग़ुलाम नबी मंगसी ऐं संदसि घरवारी दुआ मंगसी जी जनाज़े नुमाज़ दरगाह हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी ते अदा कई वई। जनाज़े नुमाज़ में ज़िले चेयरमैन कासिम नवीद कमर, एमपी खुर्रम करीम सूमरो, ज़ाहिद खान हरिंद, लेखक ज़ुल्फ़कार कादरी, हाजी मुस्तफ़ा जत, एसएसपी टंडो मोहम्मद खान हसेब, जावेद सूमार मेमण समेत तक जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरीन वॾे अंग में शिरकत कई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल असां वटि टनमोहन खान में जेको वाक़ियो थियो आहे, असांजो हिकिड़ो साथी ग़ुलाम नबी मक्सी पंहिंजी फैमिली सां गॾु पियो थिए। हुनखे विच बाज़ार ते पहिरीं गाॾी ते फायरिंग थी वई आहे, हुनखां पोइ हुनखे दाहे पढ़ी हुनखे गोलियूं हणियूं आहिनि। इहे अहिड़ी क़िस्म जी शयूं आहिनि जेके असीं लाड़ जी धरती में जेके अमन पसंद माण्हू आहिनि, नंढे इशूज़ जे करे ॿ ख़ानदान जेके तबाह थी चुका आहिनि। जेके जेके बि हिन में इन्वॉल्व हुआ उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ बाक़ाइदे कानूनी कार्रवाई थींदी। कंहिंसां का बि हिकिड़े परसेंट जी बि रिआयत करण जी का गुंजाइश कोन्हे। ऐं हेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। बेरहमाना तरीक़े सां ॿिनी हिकिड़ो न ॿई ख़ानदान तबाह थिया आहिनि ऐं असां सभिनी खे इन जी मिसाल हिकिड़ी क़ाइमु करणु खपे त सुभाणे कहिड़े क़िस्म जो अमल न करे। राति होम मिनिस्टर साहिब सां बि ॻाल्हि थी, होम मिनिस्टर साहिब जो बि क्लियर इंस्ट्रक्शन इहो आहिनि, जेको बि मुलविस आहे केरु बि आहे उहो कानून खां केरु बि जेको आहे पंहिंजे मथे कोन्हे ऐं कार्रवाई अमल में आणी वेंदी ऐं गिरफ़्तार बि थींदा ऐं कानून जे कटहरे में आंदो वेंदो। त इहो केस असांखे हिकिड़ो चवंदा आहिनि एग्ज़ाम्पल सेट करणु खपे त ॿिए वारे का उहो बि माण्हू अहिड़े क़िस्म जो को बि अमल करण खां पहिरीं घटि में घटि सोचे। हा, ही बिल्कुलु असांजे हिते ज़िले टंडे मोहम्मद खान में हिकिड़ो ॾाढो अनफॉर्चुनेट इंसिडेंट थियो आहे, जंहिंमें डबल मर्डर थियो आहे। ग़ुलाम नबी मक्सी ऐं हुनजी वाइफ जेका हिन में फौत थी विया आहिनि ऐं हिकिड़ी जेका अञा हुनजे घर जी जेका भाइटी वग़ैरह उहा ज़ख़्मी आहे। पुलिस हिन में कमु करे रही आहे। हिन में हिकिड़ो नालो बिल्कुलु अक्यूज़ जो मिलियो आहे, जंहिं ते असांजी राति बि काफ़ी रेड्स वग़ैरह थियूं आहिनि एंड कुछ इन्फॉर्मेशन आहे, हुन ते कमु हले थो। इंशाल्लाह विदिन 48 आवर्स असां हिन केस खे ट्रैक करूं। हा बिल्कुलु ज़ाहिर थिया आहिनि, इन जा कज़न्स आहिनि पाण में, जंहिंजा को अहिड़ा को तकरार हुआ कोन, न कोई ज़मीनी तकरार, न नंढा जेका जहिड़ा हूंदा आहिनि घर जा, बसि उहो शइ हुई एंड उन ते जेको अपेरेंटली रीज़न असांखे मिलियो आहे त उन ते ये मर्डर थियो आहे एंड इंशाल्लाह असां लॻा पिया आहियूं। टीम्स हिन में ठाहे छॾिया आहिनि, डिफरेंट टीम्स हिन में डिफरेंट एरियाज़ में। हिन वक़्तु बि असांजी रेड हलनि पियूं एंड विदिन असां इंशाल्लाह 48 आवर्स एफआईआर बिल्कुलु कंप्लेनेंट असां वटि ईंदा, एफआईआर बिल्कुलु थींदी। हींअर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कफ़न दफ़न में इन शयुनि में हुआ मसरूफ़, त इन करे असां घुरायो आहे त जीअं अचनि था त उन्हनि जी एफआईआर बि फौरी कटंदी। ही जेको वाक़ियो थियो आहे दहशतगर्दी आहे 10 मुहर्रम ते। हिन वाक़े खे जेको आहे सो वधीक मां गुज़ारिश कंदुसि ऐं अपील बि कंदुसि टंडो मोहम्मद खान पुलिस खे, एसएसपी खे, त हिन केस खे मेरिट ते ॾिसनि ऐं हुननि जे वारसनि जे मर्ज़ी मुताबिक़ एफआईआर दर्ज कनि ऐं जेके हक़ीक़ जवाबदार हुजनि उन्हनि ते एक्शन खणनि ऐं कंहिं बि बेगुनाह खे हिन केस में जेको आहे सो इन्वॉल्व करण जी कोशिश न कनि। ऐं इन सां जेको जीअं रिवायती तौरु पुलिस जेको आहे सो केस में ॿध छोड़ कंदी आहे, बेगुनाह बि ॿधंदी आहे, उनखां हू पासो कनि ऐं जिन जेके हक़ी आहिनि हिन केस में उन्हनि ते ई एक्शन खयो वञे। जॾहिं त ॿिए पासे एसएसपी टंडो मोहम्मद खान 48 कलाकनि अंदरि कातलनि जी गिरफ़्तारी जी यकीन दहियानी पिणु कराई। कैमरामैन फरज़ान अली सां गॾु अल्ताफ़ हुसैन रिंद, मेहरान टीवी न्यूज़, मुलाकात यार बुलड़ी।